अवां ॾिसी रहिया आहियो KTV वर्ल्ड ऑफ न्यूज़ यानी ख़बरुनि जी अस्सलाम वालेकुम। मां सुधीर अमन खखराणी KTV स्टूडियो में पाण मौजूदु आहियूं अॼु जे प्रोग्राम टुडे टॉक में। ऐं असां सां महिमान गॾु आहिनि गड़ी यासीन समाजी इतिहाद जो अॻुवान शाहीन सिंधी साहब ऐं सीनियर सहाफ़ी शफ़ीक महर साहब, जिन खां शहर जे मसइलनि बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं। त ताज़ो ई अॼु शहर अंदरि बदअमनीअ जे ख़िलाफ़ जेके चोरियूं थियनि थियूं उन्हनि जे ख़िलाफ़ रैली कढी वई पुरअमन, उन हवाले सां बि असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त शहर जो अमन अमान कहिड़े तरीक़े सां बहितर बणाए सघिजे थो। सभ खां पहिरियां त साईं असां तव्हां ॿिन्ही महिमाननि खे प्रोग्राम में भलीकार था चऊं त तव्हांजी वॾी महिरबानी असांखे तव्हां टाइम ॾिनो। सो प्रोग्राम जो आगाज़ कंदे असां साईं शफ़ीक अहमद महर खां जेको आहे सो सवाल कंदासीं त साईं शहर जे अमन अमान खे कहिड़े तरीक़े सां बहितर बणाए सघिजे थो या उनखे बहितर बणाइण में कंहिंजी हिकमत अमलीअ जी ज़रूरत आहे। महिरबानी मसूदी साहब, बिल्कुलु अॼु यासीन शहर में अमन अमान जे हवाले सां मुख़्तलिफ़ जेके समाजी तंज़ीम आहिनि उन्हनि हिकु गॾियल तौर हिकु एहतजाज रिकॉर्ड करायो आहे, जंहिंमें हिकु पुरअमन रैली कढी वई ऐं धरणो पिणु हणियो वियो। उन में गड़ी यासीन समाजी इतिहाद बाज़ार एसोसिएशन ऐं सुन्नी तहरीक जा अॻुवान शामिल हुआ। असुल गुज़िरियल तक़रीबन महीने ॾेढ खां इहो हिकिड़ो सिलसिलो शुरू थियो आहे जंहिं सबबि गड़ी यासीन में बदअमनी चोट चढ़ी वई आहे, जंहिंमें हर क़िस्म जो ॾोह ऐं वारदात थी रही आहे। मोटरसाइकिलियूं फुरजनि थियूं ऐं ताला दुकाननि जा टुटनि था, माण्हुनि जा वाड़ा आहिनि उतां मेहूं चोरी थियूं आहिनि। मुसलसल वधंदड़ वारदातुनि सबबि हिकिड़ो गॾिजाणी कई शहर जंहिंजे नतीजे में अॼु उन्हनि पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड करायो आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त इन महीने ॾेढ अंदरि जेके बि ॾोह थिया आहिनि उन में काई बि पुलिस जी कारकर्दगी नज़र कोन आई आहे। ऐं SSP साहब पारां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अमलदार बि चेंज कया विया, हिकिड़ा विया ॿिया आया, पर असांखे ख़ातिर को नतीजो कोन मिलियो आहे। सो असां जेका सम्झूं था त जेको गड़ी यासीन जो शहर आहे हिकिड़ी पंहिंजी हैसियत रखे थो शकापुर खां पोइ, जे हिते अमन अमान बहाल कोन थो थिए त हितां जो वणज वापार मईशत खे वॾो धकु रसे थो ऐं तालीमी इदारनि में बि जेका असरु पवे थो, तालीम मुतासिर थी थिए। इन हवाले सां असां इहा गुज़ारिश कंदासीं त पुलिस स्टेशन ते नफ़री जो तइदादु वधायो वञे, उन सां गॾु पेट्रोलिंग जेका आहे शहर जी उहा मुसलसल कई वञे त जीअं शहर में ॾोह कंदड़ जेको अनासर आहे उहो दाख़िल कोन थी सघे। सो असां उमेद था कयूं त अॼु वारी जेको एहतजाज हुयो उन खां पोइ असांखे ख़ातिर का नतीजा मिलंदा ऐं SSP शिकारपुर तनवीर तुनियो साहब गड़ी यासीन ॾे तवजो ॾींदा ऐं जेको शहरनि दुकानदारनि ऐं समाजी अॻुवाननि जो मुतालबो आहे उनखे अहमियत ॾींदे को ख़ातिर ख्वाह असांखे नतीजो ॾींदो ऐं जीअं शहर वासी जेके आहिनि उहे अमन भरी ज़िंदगी गुज़ारे सघनि ऐं उन पंहिंजो सुख जो साहु खणी सघनि ऐं जेको अमन बहाल कराए हितां जो शहरनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। तव्हांजी वॾी महिरबानी साईं शफ़ीक अहमद महर साहब, तमामु बहितरीनु तव्हांजो नज़रियो आहे। ऐं असां प्रोग्राम खे अॻिते वधाईंदे साईं शाहीन सिंधी साहब खां सवाल कंदासीं त साईं गड़ी यासीन में जेको अमन अमान ख़राब थी चुको आहे त उन्हनि जे हवाले सां साईं जन जो छा चवणु आहे। असांजा जेके भरपासे वारा ॻोठाणा आहिनि उहे शहर गड़ी यासीन जो रुख़ नथा कनि, उहे ॿियनि शहरनि ॾे वञनि था। इन जे करे हिन जी गड़ी यासीन जी तरक़ीअ में ॼण रुकावट पैदा थिए थी ऐं रुकावट केरु थो पैदा करे या बदअमनी पैदा करे थी।
जेकॾहिं असांजे शहर में अमुन थींदो त इहे ॻोठाणा जेके अॼु कंहिं ॿिए शहर में वञनि था वणज वापार जे हवाले सां, ख़रीदो फ़रोख़्त जे हवाले सां, उहे शहर गड़ियासीन जो रुख कंदा। ऐं ॿियो, बदअमनी एतिरी चोट चढ़ी वई आहे, डिस्ट्रिक्ट शिकारपुर ऐं गड़ियासीन 16-17 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, पर बदअमनी जी हालत इहा आहे, अफ़सोस सां चवणो थो पवे त शाम जो 5 खां पोइ को बि माण्हू जेको शहर गड़ियासीन जो आहे शिकारपुर खां मोटरसाइकिल ते अचण लाइ तयारु न आहे, छो जो इहो रस्तो महफ़ूज़ न आहे। अवरी जेकॾहिं असांजा कुझु माण्हू रतेदेरे में ड्यूटी कनि था या मधेजे में ड्यूटी कनि था त उहे ॻोठ महर मंगीअ खां हेॾे क्रॉस नथा करे सघनि। जेकॾहिं क्रॉस कनि था ऐं उन्हनि वटि सीडी मोटरसाइकिल आहे या का नई मोटरसाइकिल आहे, यानी सीडी मोटरसाइकिल खे फोकस कयो थो वञे ऐं नई मोटरसाइकिल खे फोकस कयो थो वञे ऐं उहा फुरकई थी वञे ऐं लातादाद गाॾियूं गड़ियासीन जे शहरनि जे दरनि ते बीठल गाॾियूं काहे विया आहिनि। ऐं बदअमनी जी एतिरी हालत त गड़ियासीन जो को बि शहरी ॼण महफ़ूज़ न आहे। दुकानदार जेके सॼो ॾींहुं पंहिंजो नूर निचोड़े पंहिंजे बचनि जी रोज़ी कनि था, जॾहिं राति जो दुकान बंदि करे वञनि था त सुबुह जो अचनि था त ताला टुटा पिया आहिनि ऐं उन्हनि जा दुकान ख़ाली लॻा पिया आहिनि ऐं तक़रीबन 10 खां वधीक दुकान हिन वक़्त ताईं भॼी चुका आहिनि ऐं जिन जो इतला थाणे ते आयल आहे, पर हालत इहा आहे त थाणे ते अॼु हिकिड़ो एसएचओ आहे त ॿिए ॾींहुं वरी ॿियो आहे, वरी उन ॾे वञी थो त मूंखे त ख़बर ई न आहे, मां त अञा अॼु आयो आहियां। वरी जा उहो 2 ॾींहं मस रहे थो त वरी को नओं एसएचओ अचे थो, वरी उन ॾे वञूं था त साईं असांजी चोरी थी वई आहिनि, बाबा मां कोशिशि कयां थो, मां त हाणे आयो आहियां। सो इन करे आला अमलदारनि खे ऐं वस वारनि खे असांजी इहा ई गुज़ारिश आहे त गड़ियासीन खे बि पंहिंजो शहर सम्झो, गड़ियासीन जे माण्हुनि खे बि पंहिंजो माण्हू सम्झो ऐं हिननि मथां रहम कयो ऐं अहिड़ा आला ऑफिसर मुक़ररु कयो जेके गड़ियासीन जे माण्हुनि खे ऐं उन्हनि जे माल मिल्कियतनि खे तहफ़ुज़ फ़राहम कनि त जीअं असांजा माण्हू गड़ियासीन जा माण्हू जेके आहिनि उहे बेख़ौफ़ थी पंहिंजी रोज़ी कनि। सो इन हवाले सां जेकॾहिं मुंहिंजो आवाज़ वस वारनि जे कननि ते पहुचे थो ऐं उन्हनि खे मां वरी बि इहा ई गुज़ारिश कंदुमि त हीउ गड़ियासीन शहर बि अव्हां जो शहर आहे, इन जे करे अमुन बहाल करण में असांजो साथ ॾियो, असांजी मदद कयो त जीअं असांजो शहर बि तरक़ी हासिल करे सघे, तरक़ी करे सघे। तमामु घणी महिरबानी शाहीन सिंधी साहब। असां जेको आहे सो तव्हां खां हिकिड़ो ॿियो बि सुवालु कंदासीं, छाकाणि त तव्हां शहर जा रहाकू आहियो। शहर में अमुन अमान बहाल कराइण लाइ पुलिस खे कहिड़ी हिकमत अमली करणु घुरिजे? ॾाढो सुहिणो सुवालु आहे, सुठो सुवालु मां कयो आहे। ॻाल्हि इहा आहे त पुलिस असां खां वधीक होशियारु आहे, छो जो हुननि खे ट्रेनिंग इहा ॾिनी वञे थी त चोरनि सां मुंहुं कीअं ॾिबो आहे ऐं पुरियूं कीअं बंदि कराए सघिबियूं आहे ऐं जेका बि हुनजी हिकमत अमली हूंदी उहा बहितरीनु हूंदी। और असां एतिरो चवंदासीं त गड़ियासीन थाणे वारनि जी इहा शिकायत बि आहे त असां वटि नफ़री तमामु घटि आहे। अच्छा। ऐं असां एॾो गश्त नथा कराए सघूं छो जो असां वटि जेको नफ़री आहे उहा घटि हुजण जे करे ॿाहिरियों रोड संभालणो थो पए, कॾहिं शहर में गश्त बि हल्को फुल्को करणो थो पवे। सो इन हवाले सां नफ़रीअ जी शिकायत ई पंहिंजी जाइ ते आहे, पर मुंहिंजे ख़्याल में अमुन करण लाइ ज़रूरी आहे त नाकाबंदी कई वञे ऐं नाकाबंदी सां गॾु गश्त जेको आहे मोबाइल ते गश्त वधायो वञे ऐं जेके मशकूक जॻहियूं आहिनि, जेके रोड रस्ता आहिनि ऐं उते नाकाबंदी कई वञे त मुंहिंजे ख़्याल में त घणो मसइलो हल थी सघे थो।